नाज़रीन, हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे दौरे जे ऐलान खां पोइ अॼु ठटो समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो हैदराबाद पहुचंदो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ साकिब गुब्बैजी। साकिब, छा तफ़सील आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कराची खां रवानो थियो आहे ऐं हुन जी ईंदड़ जेका मंज़िल आहे उहा ठटो हूंदो ऐं बाद में जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी सिंध जे रिकॉर्ड एंड इवेंट्स सेक्रेटरी अब्दुल वाहिद सूमरो आहे हुनजी रिहाइशगाह ते मुखी में पहुचंदो जिते हुन ताज़िर कंदो, जंहिं बाद जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ठटे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि जे रस्तनि ते जेको आहे शानदार इस्तक़बाल पिणु कयो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बदीन में डॉक्टर सिकंदर मेंदरो सां संदसि रिहाइशगाह ते ताज़ियत पिणु कंदो। जंहिं बाद जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बदीन में तारीख़ी इस्तक़बाल पिणु कयो वेंदो, जंहिंखां पोइ हू हैदराबाद जी तरफ़ रवानो थींदो। ऐं इन खां अलावा तव्हां इहो ॿुधाईंदो त हैदराबाद जे फतेह चौक ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवाम ऐं कारकुननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो, जंहिंजूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल कयूं पियूं आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु हैदराबाद पहुचंदो ऐं हू जेको आहे राति हैदराबाद में तरसंदो ऐं सुभाणे ॿिए ॾींहुं जेको आहे उहो हैदराबाद में पाणी जो मनसूबे जो इफ़्तिताह कंदो, जंहिं बाद सुभाणे इफ़्तिताह करण बाद जेको आहे हू चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि अॻियां जेका मंज़िल आहे उन तरफ़ रवानो थींदो। जी।